अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 6 अक्टूबर। सुबह जा थिया आहिनि 7:30 ऐं माशाल्लाह मां इलाही देरि खां कम में मसरूफ़ आहियां। कल्ह मां नई बुहारी वठी आई हुयमि, हिते अङण में ई रखी हुयमि। हिते राति अलाए केॾी महिल मींहुं वसियो आहे, मूंखे त ख़बर ई न पई आहे। हिते पाणी जा दुॿा बीठा आहिनि। बुहारी बि सॼी आली थी वई, उनखे छंडे ऐं उते रखियो अथमि सुकी जाइ ते, त ज़हरा जे अचण ताईं इहा थोरी सेट थी वञे, सुकी वञे। बाल्टी में बसि कुझु पाणी हुयो थोरो पियल, त उहो मां हिननि खे ॾिनो आहे। हे तख़्तो बि आलू थी वियो जेको मां कंहिंखां घुरायो। कोशिशि कयां थी त अॼु सभिनी खां पहिरियों हिन खे ई मां ठाहे वठां, जेको बि सिंपल ठाहिणो आहे कुझु मूंखे हिन मां, त उहो ठाहे ऐं हिननि खे मोकिले ॾियां। सो जेको थोरो पाणी हुयो बाल्टीअ में, उहो मां हिननि नंढियुनि नंढियुनि कूंडियुनि खे ॾेई छॾियो आहे, छो त हे अंदरि शेड में आहिनि, त हिननि खे त पाणी खपे हर हाल में। ऐं बाक़ी किचन जो इलाही सारो कमु थींदो रहियो आहे। नाश्तो करे चुकी आहियां ऐं अयाशी ख़तमु, सवेर उथण जो वक़्तु शुरू। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। त इहा आहे हिन महिल ताईं जी सूरत हाल। प्लांट्स मुंहिंजा ख़ुशि मज़े में लॻा पिया आहिनि, उन्हनि सां गॾु मां बि। इन्हनि खे हैप्पी हेल्दी ॾिसी मूंखे मज़ो ईंदो आहे ॾाढो। ऐं वक़्तनि फ़वक़्तनि सफ़ाई बि कंदी थी रहां। डेकोरेशन हिन एरिया जी जेका नंढियूं नंढियूं शयूं मां रखंदी आहियां, उहे अञा कंप्लीट न रखियूं अथमि। सो आस्ते आस्ते थींदो वेंदो। हिकदमि सॼो टाइम कंहिं बि हिकिड़े कम खे नथी ॾेई सघां, इन करे होरियां होरियां कॾहिं कंहिं कम खे टाइम आहे, कॾहिं कंहिं कम खे टाइम आहे, त कम थी वेंदा इनशा अल्लाह। ऐं हे मुंहिंजो चिॿो सिॿो कैक्टस जेको अलाए कीअं थी वियो हो, वरी वधी हलियो आहे माशाअल्लाह। ऐं हे बि इलाही सुठो वधी हलियो आहे। सोचां थी इन मां बि हिकिड़ी ब्रांच कढां ऐं ॿिए में पोखियां। हे ॾाढो वणंदो आहे मूंखे, सफ़ा ईअं लॻंदो आहे ॼण मोतियुनि जूं लड़ियूं आहिनि। ऐं इहो हले बि अथो मुंहिंजे घर में, अलाह जो शुक्र आहे। सो हलूं था किचन में, उते कुझु कम कया आहिनि। फ्रेम्स कल्ह वठी आई आहियां, उहे हिते ई पिया आहिनि। ऐं हे धोता अथमि सभु शयूं, इहे बि मथे कबट में रखणियूं आहिनि। सो कल्ह जो ॾींहुं त बिज़ी रहियो, ऑलमोस्ट असां ॿाहिरि वञी वञी उहो ॾींहुं गुज़ारियोसीं। हिकिड़ो फ्रेम हिते बि पियो आहे, त कल्ह मूंखे एॾो टाइम न मिलियो। तूरियूं जेके हुयूं राति जो सुराण कटे ऐं बॉइल करे छॾियूं हुयूं, त हे बॉइल थियल तूरियूं आहिनि। इन्हनि जे लाइ मां हाणे मसालो ठाहे चुकी आहियां। ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम। बसि जीअं ई थोरो टमाटर ॻरंदो, तूरियूं त ॻरियल आहिनि न, इन लाइ मूंखे बसर ऐं टमाटर खे प्रॉपर ॻाढ़िणो पवंदो ऐं पोइ तूरियूं विझी हिनखे दम ॾींदमि। सो हे आस्ते आस्ते पचे थो। कपिड़ा मां वॉशिंग मशीन में विझी आई आहियां। कुझु कपिड़ा जॾहिं धोपिजी वेंदा, ज़हरा थी वेंदी, पोइ मोटर हलाईंदमि ऐं पोइ बाक़ी प्लांट्स खे प्रॉपरली पाणी ॾींदमि इनशा अल्लाह। सो इहो आहे मुंहिंजो सुबुह जो वक़्तु। ज़हरा वञी चुकी आहे, कपिड़ा मां काफ़ी देरि पहिरियों धोई छॾिया। उनखां पोइ हे ॿ जेके मां चादरूं कल्ह वठी आयमि, इहे बि मां धोई छॾियूं आहिनि। छो त जिन खे ॾियणियूं आहिनि उन्हनि वीचारनि वटि पाणी जी बि सहूलियत न हूंदी आहे, त मूं चयो भला ईअं सेकेंड हैंड बाज़ार मां आयूं आहिनि, त इन्हनि खे धोइणु लाज़मी आहे। सो इहे कम थी विया माशाअल्लाह, हिते सुकंदा रहंदा ऐं मां पंहिंजे ॿियनि कमनि में मसरूफ़ थियण वारी आहियां। हाणे तक़रीबन 1 कलाक खां मां मथे आयल आहे। हिते मां इलाही सारो टाइम स्पेंड कयो आहे। सफ़ाइयूं कयूं आहिनि, सामान कढिया आहिनि। हे कचिरे जो दॿो ठाहियमि, हिकिड़ो कचिरो कढियमि ऐं हे शयूं कढियूं अथमि कुझु जेके मूंखे कंहिंखे डोनेट करणियूं आहिनि, कंहिंखे हेल्प जी ज़रूरत आहे, उन्हनि जे लाइ हे कुझु सामान मां कढियो आहे। ऐं हे हिकिड़ो वॾो बैग कढियो आहे, इनखे पोइ अची पैक कंदमि, छो त इन में इहो सामान विझणो आहे जेको मां कंहिं छोकिरी जी शादीअ लाइ थी जमा कयां। हे पियो आहे हिते, हे वारो, हेॾा हे बि पिया आहिनि। सो इन्हनि खे बि पैक हाणे नथी कयां, बसि कढी धार करे रखिया आहिनि। बैग बि ॻोल्हे कढी रखियमि, छो त शयूं बंदि हूंदियूं त मूंखे मिलंदियूं न आहिनि। उनखां सवाइ मां हे 3 प्लांट्स हिते कढिया आहिनि, जेके मां हेठि खणी थी हलां ऐं इहे मां किथे डेकोरेट कंदमि, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं हिते हिनखे ॾिसी ॾिसी मां इलाही ख़ुशि थी थियां माशाअल्लाह। ऐं हे मथे मां हे लैम्प बि रखियो आहे। कैंडल अथसि सेल वारी, पर सेल लॻे थो सड़ियल आहे हिन जो, बसि मां ईअं ई डेकोरेट कयो आहे। हिते 12 थिया आहिनि पूरा ऐं मां हे रीथ वरितो हो, ॾाढो वणियो मूंखे। इहो मां दरवाज़े ते हयो आहे। ऐं हे वारो प्लांट हिते रखियो आहे, हितां हटाए छॾियमि। येलो जेको हुयो सनफ्लावर वारो। ऐं कुझु नंढियूं नंढियूं शयूं ऐड कंदमि अञा। मूं वटि 2 नंढड़ा टाइनी फ्लेमिंगोस बि हुया, जेके मां हादिया जे भउ खां अलाए किथे संभाले रखिया, छो त उहा भॼंदी ॾाढी शयूं न, त उहो मूंखे मिले नथो। टेबल जो कवर इस्त्री वारो चेंज कयमि ऐं हे वारो प्लांट हिते रखियमि।
हिन बास्केट में। सो ॾाढो प्यारो थो लॻे माशाल्लाह। कंटिन्यू इहो कमु कंदी रही आहियां। किचन में बि 2-3 शयूं कढियूं अथमि जेके बसि कढणियूं आहिनि, ॾियणियूं आहिनि कंहिंजी हेल्प में। सो कुझु कपिड़ा बि कढंदमि, अञा कमु अञा इलाही आहे माशाल्लाह। हे ॾिसो इन बेकार तख़्ते मां इहो हिकिड़ो हैंगिंग शेल्फ ठाहियो आहे, ठीकु आहे। सो ईअं ई फ़िलहालु मां हितां पंहिंजूं सभु शयूं हटाए हिनखे टंगियो आहे त जीअं मां हिन जी वीडियो भरे सघां। सो कीअं थो लॻे ज़रूरु ॿुधाइजो। कुझु न आहे ऐं हिकिड़ो सिंपल कमु आहे। ऐं हिन में सूतलनि में थोरी ख़ूबसूरती आणण जे लाइ मां हिन में बीड्स विधा आहिनि। ऐं इहो कमु करण जे लाइ मूंखे इलाही सारा सामान कढणा पिया। हे काठ जा बीड्स आहिनि, हे सेरामिक बीड्स, सूतली, ग्लू, कैंची, घणो कुझु हिते जमा थियल आहे। इहो सभु हाणे अंदरि कयां। आज़ान थी अचे ॿिए पहिरीं जी, तक़रीबन 1 कुझु मिंट थिया आहिनि। सो हाणे मां निमाज़ जी तयारी कंदमि। ऐं ॿोड़ जेको आहे सुबुह जो तूरियूं मां पचाए छॾियूं, ज़हरा खे कढी ॾिनमि, बाक़ी हिते रखियो आहे। दिगड़ी ख़ाली करे उहा धुआरे छॾियमि त मंझंदि जो मूंखे सिर्फ़ु मानी पचाइणी हूंदी। त इन करे मां इहे ॿिया कम बि करे थी सघां, छो त मां ॿोड़ सवेर सवेर पचाए छॾियो। इन करे मूं वटि काफ़ी टाइम आहे। शाम जा थिया आहिनि 4:45 ऐं कुझु खाइण जी दिलि पई थिए। असांजे पाड़े में घर मां कंहिं कुकिंग शुरू कई आहे। सो हे मिनी पिज़्ज़ा 100 रुपीज़ जो, शवरमा, रोल, सैंडविच, ॿियो छा हूंदो आहे, ब्राउनीज़, अलाए छा छा। बहरहाल सो मुंहिंजी ॾाढी दिलि चाहियो त मां पिज़्ज़ा खावां, त मां 100 रुपीज़ जो पिज़्ज़ा घुरायो आहे। हाणे मां हिनखे इंजॉय कंदमि, उनखां पोइ मां निमाज़ पढ़णु वेंदमि इनशाला। सो सुठी ॻाल्हि आहे घर वेठे घर मां कारोबार शुरू करणु, कुझु पंहिंजी कमाई जो ज़रियो पैदा करणु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। चाहे को हुनर सां करे, को इल्म सां करे, जंहिं वटि जेका एबिलिटी आहे, जेको स्किल आहे, त ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सो मां हुनखे ॾाढो एप्रिशिएट थी कयां ऐं मां इन चकर में घुरायो बि आहे। 6:15 थियण वारा आहिनि। थोरी देरि में सांझे जी ईंदी आज़ान। ऐं मां हिते करेला रखिया आहिनि पचण जे लाइ। करेला तरींदमि, चांवर पचाईंदमि, चांवर भिॼाए छॾिया अथमि। ऐं मूं वटि हुई दाल फ्रीज़ थियल, त मां उहा दाल बि कढी रखी आहे। असां ॿिनि जे लाइ इहा काफ़ी थींदी। सो करेलनि खे उथलाईंदमि हाणे ऐं निमाज़ जी तयारी कंदमि सांझे जी, ऐं निमाज़ पढ़ी पोइ अची चांवर पचाईंदमि। माशाल्लाह करेला पची विया, मज़ेदार करेला थिया आहिनि। ऐं दाल बि जेका आहे मां गरम करे वरिती। कॾहिं एतिरो थोरो को ॿोड़ अहिड़ो बचंदो आहे त मां फ्रीज़ करे छॾींदी आहियां ऐं उनखे खाइण में असांखे कोई हर्ज़ु न हूंदो आहे। बाक़ी स्पेशली पचाए फ्रीज़ न कंदी आहियां त भई पियो हुजे त खाईंदासीं, न बची पवंदो आहे त मां ज़ाया न कंदी आहियां। सो चांवर बि हिते पचनि था, बसि बाक़ी थोरो पाणी अथनि, हिन खां पोइ हिनखे ॾींदासीं दम। उनखां अलावा हितां पाड़े मां हिकिड़ी फैमिली, हितां ई असांजे सोसाइटी मां हमेशह चैरिटी ॾेई वेंदी आहे। कपिड़ा वपिड़ा जेके ॿारनि जा नंढा थींदा अथनि, वॾनि जा, सो उहे ॾेई वई। हाणे 3 थेलियूं अंदरि कयूं अथमि ऐं 3 थेलियूं अञा इहे ॿाहिरि पयूं, इहे हाणे अंदरि रखंदमि। सो त अॼु मां इहा बिल्कुलु ग़लती न कंदमि त हिननि खे अङण में छॾियां। कल्ह ॿुहारी हिते पई त उहा सॼी पिसी वई। बारिश जो एतबार न आहे, केॾी महिल वसी वसे। सो हाणे पंहिंजा ढेर कपिड़नि जा धोता आहिनि। इहे बि असां सुम्हण महिल हिननि खे प्रॉपरली शेड में करे छॾींदासीं त जीअं आला न थियनि। सो मां हाणे इहे कपिड़ा अंदरि कंदमि, चांवरनि खे दम ॾींदमि। तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। मूं जीअं ॾींहुं गुज़ारियो आहे तव्हां सां शेयर कयो आहे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो, आबाद जो। इंशाअल्लाह वरी असां नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाही।